गंबट का खबर शामिल क्यों पिया मुनीर खोड़ो जी रिपोर्ट मुताबिक गंबट में न्याणियुनि सां ज़्यादतुनि जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधण लॻा। बहारो वासण कशिश सूमरो धीअ हुज़ूर बख़्श सूमरो TCFA स्कूल कुंडड़ी जी शागिर्दियाणी मोकल खां पोइ घर ईंदे रस्ते मां अगवा थियण बैदि 24 कलाक ज़्यादतीअ जो निशानो बणिजंदी रही। न्याणीअ जो वालिद दर पुछा गाशा कंदो ॻोल्हींदो रहियो, पर न्याणी पंवर बिरादरीअ जे ओबाश ऐं लोफर क़िस्म जे वहशनि जे हवस जो निशानो बणिजंदी रही। ऐं ॿिए ॾींहुं घर पहुती वारसनि खे जॾहिं सॼे मामले बाबति ॿुधायो, न्याणी कशिश खे जवाबदारनि खेसि ख़ामोश करण लाइ ॻरा नतीजा भोगण जूं पिणु धमकियूं ॾिनियूं। न्याणीअ जा वालिदैन ग़रीब मिसकिन हुजण करे ख़ामोश थी विया। उन ॻाल्हि जी ख़बर इलाइक़े जे हर नंढे वॾे तोड़े हद जे पुलिस खे बि हूंदे कंहिं ग़रीब न्याणीअ जो साथ न ॾिनो। IG सिंध DIG सखर जावेद जिसकानी SSP खैरपुर मीर रोहिल खोसो बहारो में न्याणी कशिश सूमरो सां थियल ज़्यादतीअ जो फौरी नोटिस वठी जवाबदारनि खे फुलफराए करे न्याणीअ सां इंसाफ़ कयो। पंहिंजो कहिड़ी शिफ्ट में पढ़ंदा हो? सेकंड में? शाम 12 बजे वेंदा हो न तव्हां? ॿी शिफ्ट में पढ़ंदा आहियो। अच्छा, तव्हांखे छा वाक़ियो पेश आयो पुट? तव्हां स्कूल खां जंहिं महिल मोकल थी तव्हां अचो पिया त तव्हांखे छा वाक़ियो पेश आयो? तव्हांजे अॻियां छा मतलब दायर न थी नहीं पोइ वरी उन खां पोइ वरी आई 11 बजे मोटी सॼी राति ॾिनो हुई। हाँ, ॾींहं जो 11 बजे। अम्मा इनखे घणा ॾींहं थिया आहिनि? अब हिन हफ़्तो थी वियो आहे। हफ़्तो थी वियो आहे। छोकिरी स्कूल में वई? हाँ, स्कूल में 5 बजे। जी, तव्हांजो छा नालो आहे? तव्हां पाण छा कंदा हो? हाणे हिन वक़्तु तव्हां कहिड़े हाल में आहियो?